मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। से औरतुनि जे लाइ औरतुनि जो हिजाब लाइ सिर्फ़ु मास्क टंगण कीअं आहे? अच्छा, हे मास्क औरतूं लॻाईंदियूं न, हे साईं, हे हिजाब न आहे साईं, हे हिजाब न आहे, हे पर्दो न आहे। अल्लाह ताला क़ुरान हकीम में फ़रमायो त औरतूं जेके आहिनि पंहिंजे मथां तमामु वॾियूं चादरूं जेको लटकाइनि, तमामु वॾियूं चादरूं जेको लटकाइनि, हे असुली पर्दो आहे। बाक़ी हे छा आहे? मास्क। हाणे हे नक त बंदि आहे, हाणे सॼो चहिरो त खुलियल आहे। हे कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे हे पर्दो न आहे। हे ईअं सम्झो पर्दे जी हिकिड़ी मज़ाक़ आहे, पर्दे जी हिकिड़ी मज़ाक़ आहे। काश असांजे मुस्लमान जी औरतुनि जे ज़हन जे अंदरि साहबा जी औरतुनि जी ज़िंदगी का अची वञे। हिकिड़ी औरत हुई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि, त उन औरत खे जॾहिं इल्मु थियो त तुंहिंजो पुटु जेको आहे शहीद थी वियो आहे, घरां निकिती, उमिरि घणी आहे? उन औरत जी उमिरि घणी आहे? उमिरि तक़रीबन 70 साल जे क़रीब आहे। 70 साल जी औरत, यानी पोड़ी अछे मथे वारी, कंहिं क़िस्म जो कोई ज़ीनत न आई, जीअं जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा करणु, या रसूलुल्लाह मुंहिंजो पुटु शहीद थी वियो आहे। साहबा जो असां ॾिठोसीं उन औरत खे, त उहा औरत पेरनि खां वठी करे ऐं मथे ताईं मुकमल जिस्म जेको आहे समेटियल कपिड़े खां, ऐं पुछे कि या रसूलुल्लाह मुंहिंजो पुटु शहीद थी वियो आहे? अल्लाह जी नबी फरमायो, हा तुंहिंजो पुटु शहीद थी वियो आहे। साहबा पाण में मशवरो कयो, चए तोखे तड़प नथी, तूं हिजाब टंगी आई आहे? पोइ उन औरत छा चयो? पुट खे साह आयो आहे, पुटु हथ मां निकिरी वियो आहे, हया थोरी हथ मां निकिरी वियो आहे, इस्लाम थोरी हथ मां निकिरी वियो आहे, पर्दो थोरी हथ मां निकिरी वियो आहे। काश असां मुस्लमान जी औरतुनि जे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि अचे।